अरे वो मिठू पुत्र काडे मारी हुए अरे अब्बा छाती खेत है मथो खादो थी वली ने भागा खंगू तो जल्दी कर पानी ढकू पड़े जाओ तो सही ना अब्बा तू भी बाबा बाती हिम्मत कर पुत्र अच्छे अब्बा ही पानी मिठू पुत्र सजो डी तो रोले काथे कमकार कर बेली या कहीं होटल ते बेरागिरी कर 200 घर आनी दे ना अरे अब्बा असांजो शान आहे होटलन ते कामकार कयो साईं ए मिल्कियत केर खाईंदो पुट न खाईंदे बाक़ी केर खाईंदो अब्बा हा साईं तू वॾो असुल सरदार आहे पुत्र चंबे सां लिम कढाई ने बागा थोरो चटरियूं विझायूं थी मांखे अरे अब्बा मां कहिड़ी चटी विझी रहियो थो मां छा मूंखे ॿुधाए कहिड़ियूं चटियूं न भरायूं तूं चंड्रा होॾे भागड़ियुनि जा वञी हिंदाणा पटे 10,000 उते चटी भराई होॾे खमीस जी मांडली भॻई ख़बर बि आई 500 जो बि सौदो न आहिनि पोइ बि वञी मोकारो करे भॻई 20,000 उहे भराई चंड्रो निकिते सफ़ा दांगी मामन ते वञ चंड्रा वॾे भाउ वांगुरु पढ़े आ या को कमुकार सिखी आ तभी भलो ओए बाबा अदा अची वई बिस्मिल्लाह अहिड़ो ऑफिसर पुट लॻे थो ॾिस चंड्रा तूं मामन खां तिर ई न लाथी अच पुट अच बिस्मिल्लाह बच्चे के बाबा साईं अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम उठी नहीं भागा जो भाने का मुड़ो खणी आ उठी हाज़ुर दा वे बाबा साईं केड़ा हाल आहिनि खैर आ पुत्र खुश आहियो बाबा साईं खैर सां पुॼी वई न बच्चो हा बाबा साईं तव्हांजूं दुआयूं वे मारो चंड्रा मारो बाबा साईं मिठू भला नथो सुधरे छा अञा ताईं नड़े बच्चा मिठू सुधरण असुल खोड़ो ही न लॻई दांगी असुल अहिड़ो नक ते टकरियो आ मामन ते वियो चंड्रो मामन ते हिन खे छॾ तूं ॿुधाए पंहिंजो बा पढ़ाई जो ॾे हाल वाल बाबा साईं पढ़ाई नाइस ब्यूटीफुल बिल्कुलु गुड हले थी मां हर साल जेको A1 ग्रेड खणंदो आहियां बाबा सदको बचे तो सदको कीअं तो अंग्रेजी ॻाल्हाए निभागा ॾिस इहो थी पढ़ाई कॾहिं असांजे खानदान में कंहिं अंग्रेजी ॻाल्हाई सदको पुट तो पुट ॿियो इहो ॿुधाए दग में का तकलीफ़ न थिए न बा न बाबा साईं तव्हांजूं दुआयूं आहिनि बिल्कुलु ओके नाइस VIP पुगु सची मां माशाअल्लाह अलाह कंदो अहिड़ी नौकिरी मिलंदई जो असांजा थक लाइ छॾींदे ऐं पंहिंजे खानदान जो नालो हीअं रोशन कजांइ बा इंशाअल्लाह अलाह तोखे वधाईंदो बा हाओ अब्बा वॾो अंग्रेजी तो ॻाल्हाए भई वाट बंदि करे हिन वाट न भञो वर वॾो भाउ जे नाले वर रद फटो ॻोल्हायो अथलो अंडो न कढाई निभागा छॾो बाबा साईं जाहिल आहे जाहिल सां कहिड़ो मथो था हणो तव्हां थियो जॾहिं जाहिल या ख़बर नथी पए त वॾो भाउ निभागा पीउ जो त शर्म करे न तूं वॾो भाउ वेठो आहे हुन छॾो बाबा तव्हां पंहिंजी तबियत ख़राब न कयो हर ब्लड प्रेशर पंहिंजा हाई था कयो हे त जाहिल आहे छोरा तोखे तमीज़ न आहे पीउ सां ॻाल्हाइण जी रखां ऐं चमाटा बूथ वारियूं बाबा साईं छॾो हिनखे बसि तव्हां सां मां हिकिड़ी ॿी ॻाल्हि कयां थो इहो ॾियो ख़बर कॾहिं इश्क कयो हुयो बाबा साईं और पुट असांजे वक़्त जा इश्क हुया वॾा ॾुखिया इश्क हुया बाबा साईं मूंखे बि ॿुधायो न मां यूनिवर्सिटी में जेको पढ़ंदो आहियां न उते वरी मूंखां पुछंदा आहिनि इश्क जे बारे में पोइ मां चयो मुंहिंजो तव्हांखे ज़रूरु ॿुधाईंदुसि ॿुधायो पंहिंजी कहाणी पुट पुराणियूं यादियूं खोलायूं थी असुल असांजे दौर में साल लॻी ईंदा हिक ॿिए खे ॾिसण में साले ईअं गुज़री वञनि कई साल लॻंदा ॻाल्हाइण में ॻाल्हाए न सघंदा और दहशत असांजे ज़माने में वॾो इश्क ॾुखियो हुयो ऐं सचो बि हुयो जहिड़ियूं महबूब सचा हुया अहिड़ा आशिक़ असां सचा हुया हाणे उहो दौर ई न रहियो आहे हाणे वक़्तु ई न रहियो आहे हा बाबा साईं तव्हां सही था चओ हे जेको दौर हले थो इन में इश्क या कहीं छोकिरी मिंट फासी वञे थी हिंटे मूंसां 12 छोकिरियूं ठहियल थी 12 पुट घणी 12 ठहियलु थी छोरो तुंहिंजी माउ खे मोए घणा साल थिया आहिनि हिकिड़ी मूंखे ठाहे ॾे त मां शादी कयां ॾिठई अब्बा पढ़ियल लिखियलनि जा कम इहे छोरा जॾहिं ॿ वॾा विच में ॻाल्हाए त टियों न ॻाल्हाए असुल मां मारिया विझंदो मां